पाकिस्तान में हिन वक़्तु वापडा के ख़िलाफ़ तमामु घणो गुस्सो ऐं कावड़ मौजूदु आहे। उनजो मज़हर पाण खे पाकिस्तान जे तमामु वॾनि शहरनि में एहतिजाजी तहरीक जी शिकिल मिले थो। किथे माण्हू बिलनि खे बाहियूं ॾेई रहिया आहिनि, किथे माण्हू मीटरनि खे बाहियूं ॾेई रहिया आहिनि, किथे सरकारी ऑफिसनि खे बाहियूं ॾियण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। कुझु माण्हुनि बाबति इतला आहिनि त उन्हनि ख़ुदकशियूं बि कयूं आहिनि, ऐं एहतिजाजी ख़ुदकशियूं। जिन समाजनि में माण्हू मुक़ाबिले करे सघण जे अहल न हुजनि, उते माण्हू पंहिंजी ज़िंदगियुनि जा नज़राना पेश कंदा आहिनि जदोजहदनि में। ऐं इहो हिकिड़ो सरकार जे लाइ तमामु वॾो एहतिजाज हूंदो आहे त सरकार सां मुक़ाबिलो नथा करे सघूं, इन करे असीं पंहिंजी ज़िंदगी जो ॾीओ गुल कयूं था। इहो सभु कुझु कीअं थियो ऐं छो थियो, इन जे पुठियां सबब कहिड़ा आहिनि? मां आहियां तव्हांजो हैदर मला ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब जो चैनल मज़ामत। पाकिस्तान में वापडा बाबति आमतौर तासुर इहो आहे त इहो अछो हाथी आहे, इन ते कंहिंजी हलंदी कान्हे। समूरा पावर प्रोजेक्ट्स, थर्मल हाउसिस, बिजली पैदा करण जा समूरा ज़रिया उहे वापडा खे हर वक़्तु मिलंदा रहनि था। ऐं हर हुक्मरान जी इहा कोशिशि हूंदी आहे त जेको नेशनल जेको पोल आहे, उन नेशनल पोल में मेगावाट्स वधाया वञनि बिजली जा, जीअं मुल्क तरक़ी करे, लोड शेडिंग खां बचे। मां तव्हां सां जॾहिं हीउ व्लॉग ठाहे रहियो आहियां, मुख़ातिब आहियां, त तव्हांखे ॿुधी शायदि हैरत ई न थिए, छाकाणि त सॼी सिंध जी सूरत हाल इहा आहे। 24 कलाकनि खां मूं वटि लाइट मौजूदु न आहे, पर पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में माण्हू एहतिजाज करे रहिया आहिनि, बिलनि खे बाहियूं ॾेई रहिया आहिनि, मीटरनि खे बाहियूं ॾेई रहिया आहिनि, माण्हू पंहिंजी ज़िंदगियुनि जा ॾीआ गुल करे रहिया आहिनि। ऐं सूरत हाल इन तरफ़ वञे पई त हिकिड़ी तमामु वॾी तहरीक पाकिस्तान में उहा जनमु वठे पई। मुआशियात जा माहिर, जिन जी पाकिस्तान जी मुआशियात ते तमामु वॾी नज़र आहे, उन्हनि जो ख़्यालु आहे त जेकॾहिं इहा तहरीक वापडा जे ख़िलाफ़ु, बिजली बिलनि जे ख़िलाफ़ु जेकॾहिं हली पई त पाकिस्तान जी मुआशी ताक़त अॻे ई न आहे, ऐं उहो डॉलर जे वॾे रेट जे करे मुल्क में तमामु घणी महांगाई मौजूदु आहे, ऐं बदइंतज़ामी करप्शन जे करे मख़सूस माण्हुनि ऐं महदूद माण्हुनि जो मुल्क जे हुक्मरानी ते ऐं मुल्क जे मुआशात ते कंट्रोल थी वियो आहे। अहिड़ी सूरत हाल में जेकॾहिं अवाम रोडनि ते निकिरी आयो, इन क़िस्म जी ख़ुदरू बुनियादनि ते तहरीक हलणु शुरू थी वई, ऐं हिकिड़ो वॾो मॉब, वॾा हुजूम जेकॾहिं निकिरी पिया त पोइ उन्हनि हुजूमनि ऐं मॉबनि खां पाकिस्तान जा के बि इदारा महफ़ूज़ न रहंदा। तव्हां ॾिठो हाणे जड़ियाला वाला वाक़े में जॾहिं मॉब निकितो त न घर महफ़ूज़ रहियो, न गिरजा महफ़ूज़ रही। जॾहिं अवाम जा हुजूम निकिरंदा आहिनि ऐं उन्हनि जी का पार्टी लीडिंग न कंदी आहे, उन जूं क़यादतूं लीडिंग न कंदियूं आहिनि, त पोइ हुजूमनि खे जेकी सम्झ में ईंदो आहे उहो साड़े तहस नहस करे उन्हनि खे बर्बादु करे छॾींदा आहिनि। सॼे पाकिस्तान जी तारीख़ में केतिरा ई वाक़िया पाण ॾिसी सघूं था। बेनज़ीर जी शहादत खां पोइ सॼे पाकिस्तान में लुट फुर, मार, बायूं, इहे सभु कुझु पाण जेके ॾिठियूं, उनजो सबबु इहो हो त जॾहिं मॉब निकिरे थो, कावड़ ऐं गुस्से में निकिरे थो, हुजूम निकिरनि था, त पोइ उन्हनि खे इहा ख़बर न आहे त असीं कंहिंजो नुक़सानु कयूं पिया, पंहिंजो नुक़सानु कयूं पिया या हुकूमत जो नुक़सानु कयूं पिया। हिन वक़्तु मुल्तान जी इहा सूरत हाल ॿुधाई वञे पई त मुल्तान जी जेका कंपनी आहे बिजली ॾींदड़, उन्हनि लिखत में लेटर जारी कयो आहे त पंहिंजे गाॾियुनि तां सरकारी नंबर प्लेट हटाए छॾियो। लाहौर जी कंपनी जे बाबति इहे इतला आहिनि त उन्हनि चयो आहे त जेकॾहिं तव्हां सां को माण्हू शहरी सख़्ती सां ॻाल्हाए त उन्हनि खे तव्हां सख़्ती सां जवाबु ॾिजो। कराची जी सूरत हाल बि इहा ॿुधाई वञे पई त कराचीअ में रोज़ु माण्हू एहतिजाज कनि था, ऐं KSC जा जेको इदारो आहे, जेको इलेक्ट्रिक जो जेको कराची खे बिजली फ़राहम करे थो, उनजे दफ़्तरनि ते रोज़ु मुज़ाहिरा थियनि पिया। इहे मुज़ाहिरा तशद्दुद में तब्दील थी सघनि था। हिन सूरत हाल में रुगो आम माण्हू इन बिजलीअ जे बिलनि जे हिन सॼे कार्रवाइनि खां मुतासिर न आहे, पर जेको सनअतकार आहे, जंहिंजो कारखानो हले थो, उहो बि मुतासिर थियणु शुरू थी वियो आहे। त हीअ तहरीक जेका शुरू थी वई आहे, उन तहरीक बाबति ख़्यालु इहो रखियो पियो वञे, या ख़्यालु इहो आहे माण्हुनि जो त हिन तहरीक जे पोयां महांगाई जा सतायल माण्हू त आहिनि। मसलन को माण्हू पंहिंजे मसवाड़ जे घर, जंहिंजी मसवाड़ 15,000 रुपया ऐं उनजो बिल 22,000 अचे थो, त उहो त मथे खे हथ ॾेई वेहे थो त 15,000 रुपया मां मसवाड़ जा ॾियां या 22,000 मां लाइट जो बिजली जो बिल ॾियां, त पोइ बाक़ी खाईंदो छा? जेकॾहिं उनजी आमदनी 25-30,000 रुपया आहे त हू खाईंदो छा? पोइ नतीजे में कावड़ ऐं क्रोध में जॾहिं हू बाज़ार में ईंदो, रोड ते ईंदो,
ऐं पोइ इहे हुजूम जॾहिं गॾिजंदा त ही हुजूम शहरनि खे कीअं तहस नहस कंदा, जलाईंदा, ॿारींदा, उहो तव्हां अंदाज़ो ख़ुदि करे सघो था। इन सॼी सूरताल में जेका पाकिस्तान जे अंदरि जेका अॻी मुआशी सूरताल ख़राबु आहे, सियासी इस्तेकाम कोन्हे, ऐं उन सियासी ऐं मुआशी इस्तेकाम न हुजण जे करे डॉलर वञी मुल्क जे बुलंद तरीन 315 रुपए ते पहुतो आहे, पेट्रोल महांगो थी वियो आहे नई निगरान हुकूमत जे अचण खां पोइ। त इन सॼी कैफ़ियत में वक़्त जे हुक्मरान खे जेके निगरान आहिनि उन्हनि खे इहो घुरिजे त फ़ौरन बिजली जी बिलनि में सब्सिडी जो ऐलान कनि। हिन वक़्तु इहो चयो पियो वञे त जेके कंपनियूं आहिनि बिजलीअ जूं उन्हनि खे 4 रुपया फ़ी यूनिट फ़राहम कयो थो वञे, पर जेके उन ते टैक्स लॻनि था, सरकार जा टैक्स लॻनि था, फ्यूल जा टैक्स लॻनि था, टीवी टैक्स लॻनि था, रेडियो टैक्स लॻनि था, जेके बि टैक्स लॻनि था, त 50 खां मथे रुपयनि जो यूनिट थी वियो आहे। इहो कीअं मुमकिन आहे त 50 रुपया यूनिट माण्हू ॿारीनि ऐं पोइ उनजो बिल अदा करे सघनि। त हिते ख़तरनाक सूरत में पाकिस्तान दाख़िल थिए पियो महांगाई जे करे। अॻे माण्हू चिड़म आहिनि, माण्हू बेज़ाब्ता थी विया आहिनि, उन्हनि जा नफ़्सियाती प्रॉब्लम्स उहे वधी विया आहिनि। जॾहिं हू घरनि में अचनि था उन्हनि जे घरनि में बीमार माण्हू पिया आहिनि, उन्हनि जा ॿार बीमार आहिनि, स्कूलनि जो फ़ी नथा ॾेई सघनि। अहिड़ी सूरताल में हू सफ़र करण जे लाइक़ु न आहे, जो पेट्रोल ऐं डीज़ल महांगो थी वियो आहे ऐं रोज़मर्रा जी जेका कमाई आहे उहा उन्हनि जी घटिजणु शुरू थी वई आहे। अहिड़ी सूरताल में जेकॾहिं हीअ तहरीक जेका ख़ुदरू बुनियादनि ते हुजूमनि तरफ़ां अवाम तरफ़ां शुरू थी वई त मुल्क खे वधीक अञा परेशानी ऐं मुआशी ऐं घोटाले में विझंदी। इन करे हुक्मराननि खे जल्दी खां जल्दी अखियूं खोलणु खपनि ऐं ख़ुसूसन बिजली जे बिलनि ते ख़ासि सब्सिडी जो ऐलान कनि।